अस्सलाम वालेकुम। तव्हां यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो प्राउड ऑफ सिंध ऐं मां आहियां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद मूसा ख़लीली। अॼु जंहिं शख़्सियत वटि असीं मौजूदु आहियूं उहा कंहिं तारुफ़ जी मुहताज कोन्हे। पाण मोहब्बतनि जा सफ़ीर सरदार आहिनि। सरदारनि जे लाइ सिंध में हमेशह नेगेटिविटी मौजूदु रही आहे, पर असीं अॼु जंहिं सरदार वटि मौजूदु आहियूं पॉज़िटिव माइंड रखंदड़ सरदार आहिनि। अचो त साणुसि मिलूं ऐं अहवाल करियूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम खलीली साहब। सर तव्हांजा लख थोरा जो तव्हां असांजे चैनल लाइ वक़्तु कढियो, तव्हांजी महिरबानी। सभ खां पहिरियां ई तव्हां खां इहो सुवालु कंदासीं त तव्हां सरदार जेके आहिनि राजनि ऐं भागनि जे लाइ हिकु अबे या मां वांगुरु हूंदा आहिनि, राज भाग उन्हनि जो औलाद हूंदा आहिनि। तव्हां ऐं हर पीउ ऐं माउ चाहे थो त उनजो औलाद ख़ुशहाल हुजे, उनजो औलाद सुखियो ऐं सताबो हुजे, उनजे औलाद खे के मसइला न हुजनि। तव्हां पंहिंजे राजनि ऐं भागनि जे लाइ कीअं सोचींदा आहियो? बिल्कुलु खलील साहब, मुंहिंजी सोच इहा ई आहे। अनफॉर्चुनेटली मां हिकु लिबरल क़िस्म जो सरदार आहियां, लिबरल सोच रखण वारो सरदार आहियां ऐं मुंहिंजी बि इहा ई ख़्वाहिश आहे त मुंहिंजो राज, मुंहिंजो भाग सुखियो सताबो हुजे ऐं हुननि जे नंगनि ऐं दंगनि खे अहिड़ो तहफ़ुज़ फ़िराम कजे जो कंहिंजी ज़रूरत न थिए, जो असांजे बचनि जे नंगनि ऐं दंगनि ते का मेर रखे ऐं उन्हनि जे सोशल बहितरी जे लाइ मां जदोजहद कयां पियो। हींअर मुंहिंजो सफ़र तव्हां ॾिसंदा हूंदा त मुख़्तलिफ़ हंधनि ते तालीम, एजुकेशन, सिहत ऐं इन जी अवेयरनेस ते पंहिंजे राज खे अवेयर कयां पियो ऐं इंशा अल्लाह जो बि कंदो त मुस्तक़बिल में सुठी बहितरी आणींदासीं। सर तव्हांजी इहा तक़रीर उनखे अवामी पज़ीराई मिली जंहिंमें तव्हां मोहब्बतनि जी ॻाल्हि कई आहे, मोहब्बतनि जी लकड़तार वारी ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं कंडो कंहिं हिकिड़ी बिरादरी जे माण्हू खे लॻे त उनजो दर्द ॿिए माण्हू खे महसूसु थिए, तव्हां इन जे लाइ अमली तौर ते केतिरी कोशिशि करे रहिया आहियो? ॾिसो, बिल्कुलु हीअ असांजी बदकिस्मती आहे त असांजी सिंध धरती हिकिड़ी मोहब्बत जी सफ़ीर रही आहे। सिंध जी हिस्ट्री पढ़ी ॾिसो त सिंध में हमेशह मोहब्बत ऐं प्यारु वधायो आहे, लेकिन हीअ असांजी बदकिस्मती आहे जो असांजे हुक्मराननि उन मोहब्बती धरती में नफ़रतनि जा ॿिज भेरिया आहिनि ऐं इन्हनि पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर असांखे अंग्रेज़ जी पॉलिसी ते डिवाइड एंड रूल विरायो ऐं हुकूमत कयो पॉलिसी ते त असांजे राज्यनि मां मोहबतूं ख़तमु करे उन्हनि खे विराए छॾियो आहे। अॼु असांजे राज्यनि खे हिते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां विरायो वियो आहे, कंहिंखे लसानी बुनियाद ते, कंहिंखे ॿोली जी बुनियाद ते, कंहिंखे मज़हब जी बुनियाद ते। असां मां कंहिंखे हिननि शियो, सुन्नी, देवबंदी, बरेलवी करे तक़सीम करे छॾियो आहे, कंहिंखे सिंधी, मुहाजर, पंजाबी, बलोच, पठान करे तक़सीम करे छॾियो आहे, कंहिंखे ख़ासकेली, खोसो, चांडियो ज़ातनि जी लपेट में हाणे असांखे तक़सीम करे ऐं असां अक्सरियती राज्यनि खे पाण में मुंतशिर करे ऐं हीअ असांते हुकूमतूं पिया कनि। मुंहिंजे सफ़र जो मक़सदु इहो आहे त इन्हनि राज्यनि में मोहबत फैलायां, इन्हनि राज्यनि जी पाण में अहिड़ी लकड़तार पैदा कयां, बिरादरियुनि खे पाण में गॾायां। अलहमदुलिल्लाह हिन वक़्तु बि पाकिस्तान ख़ासकेली राजूनी ताद में 80 खां वधीक बिरादरियूं, कबीला ऐं उन्हनि जा चङा मुड़ुस सरदार असां सां गॾु आहिनि जेके हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहियूं। उनजो मां बार बार पावर शो करे, जलसा करे सबूत ॾिनो आहे। जे असांजे प्रोग्रामनि में तव्हां ॾिठो हूंदो त हर बिरादरी जा गुल शरीक थियनि था ऐं बिरादरियुनि जो असां बिरादरियुनि जे गुलनि खे गॾाए हिकु राज्यनि जो गुलदस्तो ठाहियो आहे ऐं इहा लकड़तार अलहमदुलिल्लाह अॼु एतिरी मज़बूत थी चुकी आहे जो कंडो कंहिं मरी खे थो लॻे त रड़ उनजी ख़ासकेली थो करे, कॾहिं तकलीफ़ ज़ुल्म कंहिं लिगारी सां थिए थो त रड़ उनजी ख़ासकेली थो करे। हीअ लकड़तार ऐं आउं सम्झां थो त सिंध जी बका बि हाणे इन में आहे, बिरादरियुनि जो गॾु। असां वटि हिते सभु एक्सपेरिमेंट थी चुका आहिनि, असां वटि हिते मज़हबी हुकूमतूं बि हलियूं आहिनि, डिक्टेटरशिप बि हलियूं आहिनि, मार्शल लॉ बि लॻियूं आहिनि, लेकिन अवाम खे डिलीवर कुझु कोन पियो थिए। असल स्टेक होल्डर इहे बिरादरियूं आहिनि जिन जा वोट आहिनि। हीअ असांजो अलमियो आहे त असां अक्सरियती बिरादरियुनि ते अक़लियत हुकूमत बि करे, असां ते 74 सालनि खां जेके हाकमियत पिया कनि उन्हनि जा घर घणा आहिनि, 2-2, 4-4, 5-5, 10-10 घरनि वारा हज़ारनि ऐं लखनि जी आबादी रखंदड़ बिरादरियुनि ते हुकूमतूं पियूं कनि। तारीख़ गवाह आहे त जिते बि अक्सरियत ते अक़लियत हुकूमत कई आहे उते नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि ऐं इन नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु असां बग़ावत कई आहे। असांजो मक़सदु इहा आहे त जिते जंहिं बिरादरी जी अक्सरियत आहे उनखे सियासी समाजी इज़त मिलणु खपे, उनजो हक़ आहे। सो इन ते इहा जदोजहद हले पई, अल्लाह जो बि कंदो त इंशा अल्लाह सिंध जी हर बिरादरी जे इहा मौक़ुफ़ जी तर्जमानी पियो कयां ऐं माशाअल्लाह बिरादरियूं जोग दर जोग जिते मां वञा पियो उते बिरादरियुनि जा जतनि जा जता असांजे काफ़िले में शरीक पिया थियनि। मुंहिंजो नज़रियो, मुंहिंजो फ़लसफ़ो क्लियर आहे, बिरादरियुनि खे पाण में गॾाए बिरादरियुनि जी हाकमियत करणु चाहियूं था।
सर, सिंध में शऊर जी खोट जो सभ खां वॾो कारण तइलीम आहे। तव्हां पंहिंजे जलसनि में, तव्हां पंहिंजे ॿियनि निजी महफ़िलनि में तइलीम ते केतिरो मौक़िफ़ पंहिंजो स्ट्रॉन्ग रखंदा आहियो? सर, मां सम्झां थो इन ते तव्हांजे सुवाल ते मां इख़्तिलाफ़ कंदुसि त शऊर जी वॾी में वॾी रुकावट तालीम आहे। मां सम्झां थो शऊर जी वॾी में वॾी रुकावट तालीम न, बल्कि असांजो वॾेरो, भोतार, सरदार, पीर, मीर, ही तबिको आहे जेको शऊर जी विच में वॾी रुकावट बणियल आहे। असांजे इन्हनि भोतार के कल्चर दानस्तनि सिंध जी आवाम खे शऊर खां परे रखियो आहे। छो जो अगरि सिंध जो आवाम में शऊर अची थो वञे त हिननि जी हाकमियत ख़तम थी वञे। त उन्हनि दानस्तनि असांजी सिंध जी एजुकेशन खे तबाह कयो आहे, असांजे स्कूलनि खे वाड़नि में तब्दील कयो आहे। मां वॾे अफ़सोस सां चवां थो त हिते शागिर्द आहिनि, स्कूल कोन्हे, स्कूल आहिनि त मास्तर कोन्हे, मास्तर आहिनि त स्कूल जी बिल्डिंग ई कसाल। इहा दानस्तनि हिकिड़ी साज़िश ते कयो पियो वञे त सिंध जी आवाम खे शऊर खां परे रखियो वञे ऐं असांखे मंशात, जहालत ऐं किराइम जी दलदल में फासायो पियो वञे, ताकी ही माण्हू राज इन में उलझा पिया हुजनि ऐं असीं हाकमियत कयूं। सो मुंहिंजी फस्ट प्रायोरिटी इन एजुकेशन ते आहे। जिते वञा पियो उते तालीम जो शऊर फैलायूं पिया ऐं वधि में वधि कोशिशि पियो कयां असां पंहिंजे प्लेटफॉर्म तां। ऐं सम्झां थो त हिन 5-6 महीननि में असां 400 खां 500 बंदि पियल स्कूल खोलाया आहिनि। काफ़ी जॻहनि ते स्कूल जी बिल्डिंग्सूं हुयूं, उते टीचर्स न हुया, उते उहो स्टाफ असां पंहिंजी कोशिशुनि सां लॻायो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं काफ़ी ॻोठनि में असां तालीम खे स्टार्ट कराए छॾियो आहे। सो इहा अला कंदो स्ट्रगल मुंहिंजी जारी रहंदी। मुंहिंजी फस्ट प्रायोरिटी इहा एजुकेशन आहे। ऐं सम्झां थो त तालीम असांजी टीं अखि आहे ऐं इन टीं अखि खां असीं महिरूम रहियासीं त असांजी नस्ल बि असांखे माफ़ु न कंदी। त इनशाला मुंहिंजो टारगेट इहो आहे त असांजी ईंदड़ जनरेशन हिकिड़ी पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर जनरेशन हुजे। सर, तव्हां हिकिड़ा अवामी रहनुमा आहियो। अवामी रहनुमानि सां अवाम खे शिकायत रहंदी आहे, रहनुमानि खे अवाम सां शिकायत रहंदी आहे। तव्हां सां हिकिड़ी अवामी शिकायत आहे त तव्हां कॾहिं कॾहिं बिरादरी जे मसइलनि ते स्ट्रॉन्ग मौक़िफ़ कोन रखियो आहे। ॾिसो सर, माण्हू त अलाह मां बि मुतमिन कोन्हे। जॾहिं त अलाह रब्बुल इज़्ज़त राज़िक आहे, ख़ालिक आहे, इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक आहे। लेकिन कहाँ इन दुनिया में अवां अहिड़ा मलून ॾिठा हूंदा जेके चवंदा अलाह आहे किथे, अलाह खां बि नाकारी आहिनि। त अगरि मां हीअ चवां त 100% अवाम मूं मां मुतमिन थिए त बेवकूफ़ी आहे, मुतमिन न थींदी। बाक़ी हिकिड़ी वॾी अक्सरियत असां सां गॾु आहे, मां मुतमिन आहे, जंहिंजा सबूत अवां हींअर लास्ट 2 महीननि खां ॾिसंदा पिया अचो। असांजा जेका अवामी मेड़ाका पिया थियनि, इन अवामी मेड़ाकनि में ही जेके लाखे हज़ारे माण्हू अचनि पिया, ज़ाहिर आहे उन्हनि खे कुझु ड्राइवर कयूं पिया त उहे अचनि पिया न। अॼु खलीली साहब मुफ़ाद जो दौरु आहे, मुफ़ाद खां बग़ैर भाउ सां बि नथो हले। आख़िर हिन लाखे माण्हुनि जे किन मुफ़ादनि ते त असीं पूरो लहूं पिया जो उहे असांजे लाइ अचनि पिया, असां सां गॾु आहिनि, मुंहिंजे लाइ जीअण मरण लाइ गॾु आहिनि। इहा मुंहिंजी सचाई आहे पंहिंजी बिरादरी ऐं पंहिंजे सिंध जे राजनि सां, ऐं उन्हनि जी इहा मोट आहे जेके मूंखे ॾियनि पिया। बाक़ी रही ॻाल्हि त बिरादरी जे थियल ज़्यादतियुनि ते स्ट्रॉन्ग मौक़िफ़, मां बिल्कुलु पंहिंजी बिरादरी, मुंहिंजी बिरादरी छा पर सिंध जी हर उन मज़लूम लाइ, जेको मज़लूम आहे कहिड़ी बि बिरादरी सां तालुक़ु रखे थो, मां पंहिंजो स्ट्रॉन्ग मौक़िफ़ रखियो आहे। हाणे बि तव्हांखे यादि हूंदो कुझु अर्सो अॻे सांगड़ में असांजी बिरादरी जे माण्हुनि सां ज़्यादती थी, माण्हुनि खे गोलियूं लॻियूं। मां पाण 16 कलाक नेशनल हाईवे ते सुपर हाईवे ब्लॉक करे धरणो हणी वेही रहियो सां। उन खां अलावा टंडो आदम में बि ज़्यादती थी, उते मां 14 कलाक जो धरणो हणी वेही रहियो सां। बदीन में कुझु मज़लूम बिरादरियुनि सां ज़्यादती थी, पाणी जे इशूज़ ते मां धरणो हयूं ऐं एहतजाज करे वेठो आहियां। त मां पंहिंजो मौक़िफ़ क्लियर रखियो आहे ऐं स्ट्रॉन्ग रखियो आहे। सर, इहा त हुई अवाम जी तव्हां सां शिकायत। तव्हांखे का सिंध जी अवाम सां, पंहिंजे राजनि भागनि सां का शिकायत आहे? न सर, मूंखे का बि शिकायत न आहे। ऐं सम्झां थो त असांजी सिंध जी अवाम ऐं असांजा सिंध जा राज ॾाढा मासूम ऐं इनोसेंट आहिनि ऐं उन्हनि मां 100% मुतमिन आहियां। असल में असांजी बदकिस्मती आहे, सिंध जे मज़लूम राजनि ऐं बिरादरनि जी बदकिस्मती रही आहे त हुननि खे मज़बूत मुतबादिल न मिलियो आहे ऐं उन्हनि सां 74 सालनि खां धोखा थींदा आया आहिनि। जेको माण्हू 74 सालनि खां बार बार धोखा खाईंदो अचे, उहो हाणे किन ते एतमाद न पियो करे। पर उन्हनि जे मुफ़ादनि ते जेको सचाई सां बीठो आहे, अवाम उनखे रिस्पॉन्स ॾिए पई, अवाम उन सां गॾु बीठी आहे।
त मूंखे का बि शिकायत न आई। ॾिसो मुंहिंजे मौक़ुफ़ में सचाई आहे, मां न MNA आहियां न MP रहियो आहियां, न कॾहिं बरसर इक़्तिदार में रहियो आहियां, लेकिन अॼु बि लाखे माण्हू मूंसां गॾु आहिनि त इहो उनजी मोहबत, उन्हनि जी सचाई जो दलील आहे। सर सिंध जे मौजूदा हालतुनि खे कीअं था ॾिसो? सर ॾाढो अफ़सोस सां चवां थो त सिंध जा मौजूदा सियासी, सिंध छा पर पूरे पाकिस्तान जा हींअर मौजूदा सियासी समाजी हालात तमामु ख़राबु आहिनि। बेरोज़गारी हद खां वधीक वधी वई आहे, ऐं जॾहिं बेरोज़गारी वधे थी त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन बिगड़े थी। अॼु ॾिसो सिंध जी हर खिते में लॉ एंड ऑर्डर जो वॾो मसइलो लॻो पियो आहे। फूर चोरी डकैती ॾाढी वधी वई आहे, बेरोज़गारी वधे पई। उन बेरोज़गारी जा असरात जेके आहिनि हाणे ग़लति नज़र अचनि पिया, माण्हू मंशात तरफ़ वञे पियो, माण्हू नफ़सियाती मरीज़ थिए पियो, त सिंध जा हालात ॾाढा बदतर आहिनि। दुआ कयो त अल्लाह असांखे उहा हिमत ऐं जुरत ॾिए त हिन हालात जी बहितरी लाइ जेका असीं जदोजहद कयूं। ज़िंदगी में कंहिंखे पंहिंजो रोल मॉडल मञींदा आहियो? मुंहिंजा रोल मॉडल पर्सनालिटियूं टे रहियूं आहिनि। हिकिड़ो त असांजो प्यारो नबी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी हिकिड़ी आइडियल पर्सनालिटी रही आहे। उन खां पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु मुंहिंजी आइडियल पर्सनालिटी रही आहे। उन खां पोइ सरदार ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ासकरी साहिबु मुंहिंजी आइडियल ऐं रोल मॉडल रहियो आहे। ऐं जिनजी इन टिनी पर्सनालिटियुनि जी ज़िंदगी जे तर्ज़ अमल खे आउं फॉलो बि कंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त उन्हनि जे नक्श क़दम ते हलां। पाकिस्तान जे मौजूदा सियासी हालातुनि खे कीअं था ॾिसो ऐं पाकिस्तान जे मौजूदा सियासतदाननि मां कंहिंखे वधीक पसंदि कंदा आहियो? सर हिते त आवे चवंदा न त आवे का आवा बिगड़ा हुआ आहे, को बि चङो न आहे, चङो नालो मुंहिंजे रब जो आहे। मुल्क जा हालात ॾाढा बिगड़ंदा पिया वञनि, ऐं मां जेके मुस्तक़बिल में ॾिसां पियो त अञा हालात वधीक बदतर थींदा। जे मां अव्हांजे हिन चैनल जे प्लेटफॉर्म तां मुल्क जे मुहब वतन इदारनि खे, जेके पेट्रियोट इदारा आहिनि, जेके वाकई चाहिनि था त पाकिस्तान सलामत रहे, उन्हनि खे मैसेज ॾियणु चाहियां थो त असां वटि हिते सभु एक्सपेरिमेंट थी चुका आहिनि। असां वटि हिते मार्शल लॉ बि लॻी चुकी आहे, डिक्टेटरशिप बि हली चुकी आहे, असां वटि हिते एमरजेंसी बि लॻी चुकी आहे, असां वटि हिते मज़हबी नारो हुकूमत बि हली चुकी आहे, जमहूरी हुकूमत बि हली चुकी आहे। लेकिन इन्हनि सभिनी तजर्बनि मां अवाम खे रिलीफ कुझु बि कोन मिलियो आहे। हाणे असां मुतालबो था कयूं अव्हांजे हिन चैनल जे तवसुल सां, ऐं मां मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते इहो मुतालबो बि कयो आहे ऐं उन्हनि खे मशवरो बि ॾिनो आहे त हीउ मुल्क हाणे सवाइ सदारती निज़ाम खां हाणे असांजो सर्वाइव न आहे। असां हिन पुराणे हिन धकियानुसी जमहूरी सिस्टम मां जान छॾाइणु खपे। ॾिसो हीउ जमहूरी निज़ाम जेको आहे इहो अंग्रेज़नि पंहिंजे वफ़ादारनि ऐं प्यारनि खे फैसिलेट करण लाइ उन्हनि इंट्रोड्यूस करायो, ऐं हल्के जी सियासत। हाणे जेके माण्हू पंहिंजे हल्के खे, जेके मुंतख़ब नुमाइंदा पंहिंजे हल्के खे नथा संभाले सघनि, हल्को सूबाई असेंबली जो घणो 30 खां 40 हज़ार 50 हज़ार पॉपुलेशन ते, क़ौमी असेंबली जो हल्को 2 खां 2.5 लख माण्हुनि जी पॉपुलेशन ते, इहे चूंडियल नुमाइंदा जेके इन नंढे एरिए खे नथा संभाले सघनि, छा उहे मुल्क खे संभाले सघनि था? अगरि इहे जे अहल हुजनि हा, छो जो पार्लियामानी निज़ाम में इहे ई माण्हू अॻियां वधी प्राइम मिनिस्टर ऐं इन वॾी वॾी पोस्टनि ते अचनि था, इहे उहे नाअहल माण्हू जेके पंहिंजे इदारा पंहिंजे इलाइक़नि खे न संभाले सघनि, पंहिंजी कॉन्स्टिट्यूशन खे न संभाले सघनि, उहे मुल्क खे कहिड़ो संभालींदा? त इन लाइ हिन मुल्क में सदारती निज़ाम हलणु खपे, गैर मुतनासिब नुमाइंदगी ते इलेक्शन थियणु खपे। जिन हिन मुल्क में टैलेंट जी कमी न आहे, 21 करोड़ अवाम सभु जी सभु बेवकूफ़ न आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे पाकिस्तान खे हर नेमत ऐं रहमत सां नवाज़ियो आहे, हर मैदनियात सां नवाज़ियो आहे। असांजे मुल्क में टैलेंट जी का कमी कोन्हे, ऐं बहितरीनु असां वटि हिते फाइनेंशियल एक्सपर्ट वेठा आहिनि, मुआशी माहिर वेठा आहिनि, असां वटि सुठी हिते सोच रखंदड़ माण्हू वेठा आहिनि। गैर मुतनासिब नुमाइंदगी जी इलेक्शन कराए, सुठे माण्हुनि खे इलेक्ट कराए, सदारती निज़ाम ते मुल्क हलाइनि त अल्लाह कंदो मुल्क हली बि वेंदो। तव्हांजे पासे में तुर्की मुल्क आहे, तुर्की में बि असां वारो ई हाल हो, लेकिन जॾहिं उते सदारती निज़ाम नाफ़िज़ कयो आहे, अॼु 10 सालनि जी रिज़ल्ट ॾिसो त तुर्की जी मुआशत दुनिया जी बहितरीनु आई थिंक कि इहे यूरोप खे वञी टच बि करे। त असां वटि बि कंहिं शइ जी कमी कोन्हे, एटमी पावर मुल्क आहे, मैदनियात सां मालामाल आहे, टैलेंट सां मालामाल आहे। जे हिन मुल्क खे सुठा लीडर मिली वञनि त अल्लाह कंदो हीउ मुल्क बि दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में हूंदो।
सर तव्हांजो ताल्लुक़ हिकु पसमानदा इलाइक़े सां आहे, तव्हां ॿाराड़ी सां बिलोंग कयो था, ॿाराड़ी जे माण्हुनि जे हालतुनि खे वधीक सम्झो था। जेकॾहिं अलाह ताला तव्हांखे कॾहिं मौक़ो अता करे ऐवाननि में वञण जो, त पोइ तव्हां हिते जे माण्हुनि ॿाराड़ी जे माण्हुनि जूं हालतूं उते कीअं बयानु कंदो, केतिरो स्ट्रांग मौक़िफ़ हूंदो तव्हांजो? सर अलाह कंदो त जे ॾींहुं सिंध जी अवाम ऐं मुंहिंजे रब असां ते इहा ज़िमेदारी ॾिनी ऐं असां ऐवाननि ताईं पुॻासीं त इनशा में ॾिसंदा असेंबलियुनि जे फ्लोरनि ते त असां कीअं मौक़िफ़ था रखूं। मुंहिंजी 5 पॉइंट एजेंडा ते आउं जदोजहद पियो कयां। मुंहिंजी फर्स्ट प्रायोरिटी एजुकेशन ते आहे। अलाह अगरि मूंखे इक़्तिदार जो मौक़ो ॾिनो त आउं पहिरीं प्रायोरिटी सिंध जी एजुकेशन खे बहितर करण ते हलंदुसि। ॿी प्रायोरिटी मुंहिंजी सिहत जी आहे त असां पंहिंजी ॿाराड़ी जे माण्हुनि खे सिहत जी सुठी सहूलियत ॾियारे सघूं। मुंहिंजी टी प्रायोरिटी असांजे इंफ्रास्ट्रक्चर ते आहे। असांजे मुल्क सिंध जो ख़ुसूसन इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको आहे, उन खे बहाल करण जो आहे। इन्हनि एजेंडनि ते आउं कमु करणु चाहियां थो। अगरि अलाह ऐं अवाम मौक़ो ॾिनो त इनशा उन्हनि ते ज़रूरु अमल कंदुसि। सर सिंध जे ॿाराड़ियुनि में काफ़ी हालतूं ख़राब आहिनि मंशियात जे हवाले सां, ख़ासि तौर ते तव्हां पंहिंजे निजी महफ़िलनि में कॾहिं मंशियात ते ॻाल्हाइणु पसंदि कंदा आहियो? बिल्कुलु, मां निजी महफ़िलनि में छा मां अलॻि ऐलान मंशियात जे ख़िलाफ़ कमु बि कयो आहे। मां 2 साल अॻे हिकिड़ी भरपूर मुहिम हलाई मंशियात जे ख़िलाफ़ ऐं सिंध लेवल ते मुहिम हलाई। ऐं अॼु बि मुंहिंजी निजी महफ़िलूं छा पर पब्लिकली गैदरिंग्स बि जेके थियनि, तव्हां मुंहिंजी स्पीचिस ॿुधी ॾिसो, हुन में मंशियात जे ख़िलाफ़ असां मौक़िफ़ रखियो आहे पंहिंजो। ऐं अलाह जे ॾींहुं असांखे मौक़ो मिलियो त इन मौक़िफ़ ते असीं स्टैंड बि खणंदासीं इनशा। ऐं मंशियात जी मां बिल्कुलु ख़िलाफ़ आहियां। सिंध जे नौजवाननि जे लाइ को ख़ासि पैगाम ॾियणु चाहींदो या पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि जे लाइ ख़ासि तौर ते को पैगाम? बिल्कुलु, मां तव्हांजे चैनल जे तवसुस सां सिंध जे नौजवाननि खे पैगाम ॾींदुसां त मुंहिंजा सिंध जा नौजवानो, हीअ अल्लाह ताला जी तरफ़ां असांजी ख़ुशकिस्मती आहे। चवनि था त जंहिं मुल्क वटि, जंहिं क़ौम वटि नौजवाननि जो सरमायो हुजे उहा हमेशह तरक़ी जी बुलंदियुनि ताईं पुॼंदी आहे। ऐं असांजी हीअ ख़ुशकिस्मती आहे जो असांजी सिंध में हिन वक़्तु 60% पॉपुलेशन नौजवाननि जी आहे, 40% सीनियर सिटीज़न जी आहे। माना नौजवाननि जो रेशो 60% आहे। हाणे जे इहे 60% नौजवान सचाई सां पंहिंजी ज़िमेदारी खे महसूसु कंदे सिंध धरती जे इशूज़ ते ऐं सिंध जे राज्यनि जे इशूज़ ते मुनज़म थियनि त मां सम्झां थो असीं वॾी तब्दीली ऐं वॾो इनकलाब आणे सघूं था। मुस्तक़बिल नौजवाननि जो आहे ऐं नौजवाननि खे हिन मुल्क जी, हिन सिंध धरती जी, सिंध जे राज्यनि जी ख़िदमत लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु खपे, अॻियां वधनि, अॻियां अचनि। ऐं हिन मुल्क खे हिन वक़्तु नौजवान क़यादतनि जी ज़रूरत आहे। मां कोशिशि कयां पियो त सिंध जे नौजवाननि जी क्रीम गॾु कयां। अचो गॾिजी सभु नौजवान पंहिंजी ज़िमेदारियुनि खे पंहिंजे कुल्हनि ते खणूं ऐं जेॾीं असां नौजवाननि पंहिंजूं ज़िमेदारियुनि खे महसूसु कंदे पंहिंजी ज़िमेदारियुनि खे पंहिंजे कुल्हनि ते कयां त अलाह जो हबीब कंदो त सिंध हिकु तरक़ी याफ़्ता खितो हूंदो। आख़िर में सर पूरे पाकिस्तान जी आवाम जे लाइ जेकॾहिं को ख़ासि पैगाम ॾियणु चाहियो त बिल्कुलु मां पाकिस्तानी अवाम खे गुज़ारिश कंदुसि त असां मुल्क जी 74 सालनि वारे सिस्टम खां मायूस थी चुका आहियूं। हिन सिस्टम असांखे डिलीवर कुझु बि कोन कयो आहे। हिन सिस्टम हिकु कमु ज़रूरु कयो आहे, ग़रीब खे ग़रीब कयो आहे, अमीर खे अमीर कयो आहे। ऐं हिन सिस्टम मां हिकु मख़सूस तबिको आहे जेको फैसिलेट थिए पियो। हाणे इन मख़सूस तबिके खे काउंटिंग कयो त आउं सम्झां थो त 22 करोड़ अवाम मां टोटल जेको 4-5 हज़ार माण्हू हूंदा जेके फैसिलेट थियनि पिया, बाक़ी टोटल अवाम दिकनि में आहे। त सिंध पाकिस्तान जा नौजवान जेके पाकिस्तान में बि नौजवाननि जो इहो शरह किथे बि दुनिया जे तमामु घटि मुल्कनि में आहे। असां पाकिस्तान जी अलाह ख़ुशकिस्मती कई आहे जो हिते जो 65% पाकिस्तान में यूथ आहे ऐं 35% सीनियर सिटीज़न अथनि। अगरि इहा 65% यूथ पंहिंजी ज़िमेदारी खे महसूसु कंदे मुल्क जूं वागूं संभाले ऐं मुल्क जी भलाई जे लाइ अॻुवान थिए, अॻुवारी थिए त अलाह कंदो ई पाकिस्तान दुनिया जो सुपर पावर मुल्क थींदो। त पाकिस्तान जे नौजवाननि खे मां गुज़ारिश कंदुसि त अचो पुराणे माॻनि, पुराणे रस्तनि खां हटी करे अचो त का नई जोत जलायूं, नओं को ॿारणु ॿारियूं जंहिंसां असांजी ईंदड़ नसल ख़ुशहाल थिए। सर आख़िर में असांजे चैनल प्राउड ऑफ सिंध जे लाइ कमेंट पास कंदो त तव्हांजी महिरबानी थी। साईं मां तमामु घणो ख़ुशि थियो आहियां। हीअ बि हिकिड़ो टैलेंट आहे जो असांजे सिंध जा नौजवान
पंहिंजी मदद पाण ते त सिंध जे मसइलनि ते ऐं सिंध जे इशूज़ ते पंहिंजा ॻाल्हाइनि पिया। प्राउड ऑफ सिंध जो हिकु बहितरीनु सोशल मीडिया जो चैनल आहे ऐं मां प्राउड ऑफ सिंध जी पूरी टीम खे जज़्ब ॾियां थो, मुबारकबाद बि ॾियां थो ऐं एप्रिशिएट बि कयां थो त अव्हां जेको हीअ ज़िमेदारी खईं आहे, अलाह जो हबीब कंदो त अलाह अव्हांखे कामयाबी ॾींदो। अव्हां हक़ीक़ी सिंध जे इशूज़ ते कमु कयो पिया ऐं हिन जो अजर मुंहिंजो अलाह ॾींदो, अवाम ॾींदी। मुंहिंजो हमेशह साथ, मुंहिंजो ताउन अव्हां सां गॾु रहंदो। थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच।